तव्हांखे ख़बर आहे त कोरोना वायरस हले पई चीन में कोरोना वायरस आई आहे ऐं उहा वायरस अहिड़ी आहे जंहिंजो अॼु ताईं इलाज बि नथो थिए हज़ारे माण्हू में मरी विया आहिनि हज़ारे माण्हू बीमार थी चुका आहिनि मुब्तला थी विया आहिनि हाणे इहा विचड़ंदड़ बीमारी आहे ॿियनि खे बि वठे थी इन जे करे जेॾीमहिल मां फिलिपाइन जे मुल्क में हुयुसि त माण्हू कोरोना जो नालो ॿुधी पिया कनि पिया सभिनी खे मुंहं ते मास्क चाढ़ियल हुजे मुंहं ते ॿूथड़ा चढ़ियल हुजनि हवा मथां ॿिए कंहिंजी लॻे मथां इहा वबा असांखे वठी वञे ख़ौफ़ ऐं हिरास में पूरो मुल्क हिरास में वरितल ऐं जेॾीमहिल इंडोनेशिया मुसलमाननि में आहे त कंहिंखे ख़बर बि कोन हुई त को कोरोना वायरस आहे न कंहिंखे मास्क पातल आहे न कंहिंखे को डपु आहे न ख़ौफ़ आहे मुसलमान बेफ़िक्र हले पियो छो त मुसलमान जो भरोसो अल्लाह जी ऐं डॉक्टर चवनि था चीन जे डॉक्टरनि चयो आहे त जेकॾहिं को माण्हू रोज़ानो 7 भेरा 8 भेरा 10 भेरा हथ बि धोए गुरड़ी बि करे नक बि साफ़ करे मुंहं खे बि धोए त उनखे कोरोना वायरस न लॻंदी डॉक्टर चयो आहे मुंहिंजो डॉक्टर तूं फिक्र न कर असां हिकिड़े ॾींहं में 5 नमाज़ूं पढ़ंदा आहियूं 5 भेरा वुज़ू कंदा आहियूं हर वुज़ूअ में 3 भेरा हथ धोईंदा आहियूं 3 भेरा नक खे पाणी ॾींदा आहियूं 3 भेरा गुरड़ियूं कंदा आहियूं 3 भेरा मुंहं खे धोईंदा आहियूं 3 जा 15 तूं चवीं थो 7 8 भेरा असां 15 भेरा धोईंदा आहियूं असां में कोरोना वायरस छा थी असांखे इस्लाम हिकिड़ो निज़ाम ॾिनो आहे दर्दनि मर्ज़नि परेशानियुनि खां बचण जो निज़ाम ॾिनो आहे ऐं मुसलमान खे जेका रब ते तवक्कल ऐं एतमाद ऐं भरोसो आहे तव्हां निमाज़ी न आहियो परहेज़गार न आहियो हाजी न आहियो हाफ़िज़ न आहियो पर केॾी महिल बि किथे बि का ओचितो मुश्किल अची वेंदी छा कंदो ज़ुबान सां न चओ त दिलि में चओ मौला हाणे भारत ते चवंदो यार बेइख्तियार तव्हांजे दिलि मां निकिरंदो तव्हां भली आबिद ज़ाहिद न हुजो पर जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उनजे दिलि जी तार पंहिंजे मालिक सां जुड़ियल आहे ऐं जॾहिं तव्हां अल्लाह ते भरोसो रखण वारा आहियो अल्लाह जे मथां एतमाद रखण वारा आहियो त तव्हांखे के विषय जी घबराइण जी ज़रूरत ही उनखे परेशानी ईंदी न जेको अल्लाह ताला जे निशान ते मुकम्मल भरोसो इहो मूं फ़र्क़ु ॾिठो काफ़िरनि जे मुल्क में ऐं मुसलमाननि जे मुल्क में मूंखे इहो वाज़िह फ़र्क़ु नज़र आयो